अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं महबूब उमर जो अॼु जी हिन वीडियो में आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि इमेजेटर जे हवाले सां ख़ासि फीचर्स जे बारे में। अक्सर दोस्त मूंखां पुछंदा आहिनि त पिक्सल लैब खां भली का एप्लीकेशन आहे ऐं ख़ासि करे इमेजेटर जे हवाले सां काफ़ी सारा दोस्त सवाल कंदा रहंदा आहिनि त इमेजेटर में सिंधी फ़ॉन्ट कीअं लॻाइजनि, इमेजेटर में सिंधी कैलीग्राफी कीअं कजे। जेकॾहिं जिन दोस्तों खे ख़बर नाहे त इमेजेटर छा आहे त उन्हनि खे ॿुधाईंदो हलां त हीअ हिकु अहिड़ी एप्लीकेशन आहे जंहिंमें सिंधी, उर्दू या अरबी में तव्हां कैलीग्राफी करे सघो था ऐं उनखां अलावा पिक्सल लैब खां वधीक बहितरीनु लेवल जी लिखत ऐं थंबनेल्स, कवर, लोगो वग़ैरह वग़ैरह डिज़ाइन करे सघो था। त हिन वीडियो खे पूरो ज़रूरु ॾिसंदा जीअं तव्हांखे आउं हर हिकु शइ जो सही इस्तेमालु सेखारे सघां। अचो त शुरूआति कयूं। दोस्तों, सभ खां पहिरीं इमेजेटर खे ओपन करण सां तव्हांजे साम्हूं बिल्कुलु अहिड़ो इंटरफेस ईंदो जंहिंमें मथे मथे आहे ओपन कैमरा ऐं पोइ सेटिंग ऐं न्यू लोगो डिज़ाइन, न्यू पेज, वॉइस ट्यूटोरियल्स ऐं ऑनलाइन फ़ोटो। ऐं जेकॾहिं तव्हां न्यू लोगो ते डिज़ाइन ते क्लिक कंदो त हिते तव्हां लोगो डिज़ाइन करे सघो था बग़ैर बैकग्राउंड जे। ऐं जेकॾहिं तव्हां को पेज ठाहिणु चाहियो था, मिसाल तौरु हिननि मां जेकॾहिं तव्हां फेसबुक जी न्यूज़ फीड ठाहिणु चाहियो था या वरी व्हाट्सअप जो स्टेटस, फेसबुक प्रोफाइल, ट्विटर न्यूज़ फीड, यूट्यूब जे लाइ थंबनेल, कवर ऐं उनखां अलावा ॿिया खोड़ सारा फीचर्स आहिनि जेको तव्हां चाहियो इस्तेमालु करे सघो था। फ़िलहालु आउं तव्हांखे ॿुधाइण लाइ जस्ट व्हाट्सअप स्टेटस ते क्लिक करियां थो। हिते तव्हां जीअं ईंदो तव्हांखे 4 ऑप्शन मिलंदा: पेज, लेयर, एड ऐं उनखां अलावा सेव। तव्हां एड ते क्लिक करे हिते शेप, सिंबल या वरी टेक्स्ट, फोटो वग़ैरह कुझु बि एड करे सघो था। मिसाल तौरु असां टेक्स्ट एड करे था वठूं। हिते आउं कुझु बि लिखां थो, मिसाल तौरु हीअं लॻाइजनि। ठीकु आहे। सो हिते तव्हां कुझु गौर कयो हूंदो त हिते तव्हांखे हिकिड़ो ऑप्शन मिले पियो हिन ते क्लिक करण सां तव्हांखे खोड़ सारा सैम्पल्स मिली वेंदा जेके अरबी ऐं सिंधीअ में इस्तेमालु थींदा आहिनि। ठीकु आहे। जीअं खड़ी ज़बर आहे, हिन टाइप जी आइन आहे। ठीकु आहे। सो उनखां अलावा हिते तव्हांखे हीअ सीन मिली वेंदी जेका, ऐं हीअ आहे सैम्पल, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा सैम्पल्स जेके असांजी ॿोलीअ में इस्तेमालु थींदा आहिनि। अक्सर शाह जे रिसाले में हिन टाइप जा सैम्पल्स तव्हां ॾिठा हूंदा। सो हे अरबी जा सैम्पल्स आहिनि जेके तव्हां पंहिंजी लिखत में एड करे सघो था। पर हीअ फ़ॉन्ट तमामु ग़लति पियो ॾिसण में अचे। यादि रहे हिन जी साइज़ तव्हां हितां वधाए घटाए नथा सघो। साइज़ जे लाइ तव्हांखे साइज़ वारे ऑप्शन ते क्लिक करिणो पवंदो ऐं हिते तव्हां मैन्युअली हथ सां लिखी बि सघो था हिन जी साइज़। लेट्स सपोज़ 80। ठीकु आहे। ऐं या वरी तव्हां हिते हथ सां अॻिते या पोइते करे बि साइज़ वधाए सघो था। ठीकु आहे। सो हुन जी साइज़ मूं हेतिरी रखी। इमेजेटर में सिंधी फ़ॉन्ट कीअं लॻाइजनि। ओके। ऐं हाणे हिन जो फ़ॉन्ट चेंज करण जे लाइ फ़ॉन्ट ते क्लिक कंदुसि ऐं काफ़ी सारा दोस्त पुछंदा आहिनि त हिन में सिंधी फ़ॉन्ट कीअं लॻाइजे। सो हिते तव्हांखे खोड़ सारा अरबी ऐं उर्दू फ़ॉन्ट मिली वेंदा ऐं उनखां अलावा तव्हां हिन में जेकॾहिं अंग्रेज़ी या ॿी ॿोली में करियो था तव्हां गूगल जा फ़ॉन्ट बि हिते इस्तेमालु करे सघो था। ऐं उनखां अलावा जेकॾहिं तव्हां यूज़र ते क्लिक कंदो त हिते इम्पोर्ट फ़ॉन्ट फ्राम डिवाइस जो ऑप्शन तव्हांखे मिले थो। हिते तव्हां क्लिक करे पंहिंजे डिवाइस में जेके तव्हांजा फ़ॉन्ट आहिनि, मिसाल तौरु जेके बि सिंधी फ़ॉन्ट तव्हां डाउनलोड करे रखिया आहिनि पंहिंजे डिवाइस में, उहे हिते सभु शो थी वेंदा। तव्हां जेको चाहियो हुन में एड करे सघो था। मिसाल तौरु मां हीअ एड कयो ऐं उनखां अलावा हीअ मुंहिंजो अॻु में एड थियल आहे, हीअ थियल आहे, हीअ थियल आहे, हीअ थियल आहे, हीअ मूं हिन वक़्तु एड कयो आहे। ऐं जेकॾहिं अञा को ॿियो हुन में एड करणु चाहियां त हुन में करे सघां थो। मिसाल तौरु शबीर कुंभार हालाई। सो हीअ फ़ॉन्ट अची वियो ऐं हाणे सभु डन ते क्लिक करिणो आहे। तव्हां ॾिसी सघो था। ॾिसो हिते लाइनुनि में मतिलबु त स्पेस न आहे, गैप न, लाइनुनि में फ़ासिलो न आहे। सो फ़ासिलो करण जे लाइ तव्हांखे वञिणो पवंदो लाइन स्पेस ते ऐं हिते तव्हांखे थोरो अॻिते ड्रैग करे छॾिणो आहे। ठीकु आहे। ओके। मुंहिंजे ख़्याल में सही आहे। हाणे ॾिसो त हीअ अची वियो ऐं जेकॾहिं अञा थोरी हिन जी साइज़ घटाईंदासीं त वधीक बहितर थी वेंदो। हिते ॿिया खोड़ सारा ऑप्शन मिलंदा जीअं स्टाइल आहे। स्टाइल ते तव्हां क्लिक करे खोड़ सारा स्टाइल अॻु में ठहियल खोड़ सारा स्टाइल को बि अप्लाई करे सघो था। मिसाल तौरु हीअ मूं स्टाइल कयो त ॾिसो हिन में सभई शयूं न पंहिंजे हिसाब सां कस्टमाइज़ करे वरितियूं। ऐं जेकॾहिं को ॿियो स्टाइल जेको तव्हांखे पसंदि अचे थो त खोड़ सारा स्टाइल ऑलरेडी ठहियल आहिनि जिन में ग्रेडियंट आहे, आउटलाइन आहे, स्टॉक वग़ैरह जेको कुझु बि चइजे उहो आहे। ऐं उनखां अलावा शेडो वेडो सभु कुझु हिन में
ठहियलु आहे त तव्हां हुन में ऑलरेडी ठहियलु डिज़ाइन बि एड करे सघो था। ठीकु आहे। ऐं हिते तव्हांखे फॉर्मेट मिले थो जंहिंमें तव्हां हुनखे बोल्ड करे सघो था ऐं अंडरलाइन वग़ैरह वग़ैरह करे सघो था। हिते तव्हांखे ARC जो ऑप्शन मिले थो जंहिंमें तव्हां पंहिंजे फ़ोटो खे थोरो रोटेट करे सघो था। बहरहाल ही सिंधीअ में आहे, हुनजे करे रोटेट थियण में थोरो मसइलो पियो अचे। जेकॾहिं तव्हां कुझु ग़लति थी वियो आहे त अंडो करे छॾियो। सही आहे। सो मूंखां हींअर ग़लति थी वियो। ॿीहर तव्हां साॻी सेटिंगनि में वञणु चाहियो था, सिर्फ़ु हिते टैप करियो ऐं हिते तव्हांखे उहो सभई ऑप्शन मिलंदा। हिन में जेको बहितरीनु ऑप्शन मूंखे मिलियो आहे उहो आहे एम्बॉस जो। एम्बॉस जो तव्हांखे एडोब फोटोशॉप में कंदा हूंदा या इलस्ट्रेटर में, जेको तव्हांखे लीहर स्टाइल में वञी करे पोइ तव्हां ब्लेंडिंग ऑप्शन्स में मुख़्तलिफ़ शयुनि खे मतिलबु त टिक करे करे करिणो पवंदो आहे, पर हिते तव्हां एम्बॉस आसानी सां करे सघो था। बसि हिनखे एम्बॉस कयो। ठीकु आहे। सो ही ऑलरेडी एम्बॉस थियलु आहे छो त इहो फॉर्मेट आहे। ऐं जेकॾहिं आउं हुन में को फॉर्मेट नथो लॻायां ऐं सादी टेक्स्ट लॻायां थो त पोइ तव्हां हुनखे आसानी सां एम्बॉस करे सघो था। सो जेकॾहिं आउं मिसाल तौरु सिंपल लॻायां थो ऐं हिन खे एम्बॉस करणु चाहियां थो, तव्हां हिन जी रिज़ल्ट ॾिसी सघंदो त हीउ कहिड़े नमूने एम्बॉस थिए थो। ॾिसो हाणे तव्हां ॾिसी सघो था त हीउ कहिड़े नमूने जा टेक्स्ट थी विया। ऐं उनखां अलावा हिन में जेको ॿियो ज़बरदस्त फीचर आहे उहो आहे हाफ जो। हाफ मतिलबु त तव्हां कंहिं बि अखर खे जेका पोज़ीशन ॾियणु चाहियो ॾेई सघो था। हिते तव्हांखे हिकिड़ो ऑप्शन मिलंदो जंहिंजो नालो आहे हीअ आहे हाफ। ऐं हिन फीचर खे इस्तेमालु करणु तमामु ईज़ी आहे। जीअं मूं अलिफ़ ते क्लिक कयो, अलिफ़ खे थोरो मूं मथे करे छॾियो ऐं वरी मूं मीम ते क्लिक कयो, मे ते क्लिक कयो ऐं मे खे मूं हिन जॻह ते बीहारियो। ठीकु आहे। ऐं पोइ सिंध ते क्लिक कयो ऐं सिंध खे हेॾां खणी आयुसि ऐं ये ते क्लिक कयो ऐं ये खे मतिलबु त दाल जे अंदरि हिते सही रहंदो। सो तव्हां ॾिसी सघो था। ऐं जेकॾहिं फॉन्ट जो फा हेठि खणी अचां ऐं टिस खे बि हेठि खणी अचां, तव्हां ॾिसी सघो था कीअं हुनजे हेठां अची वञे। हिते तव्हांखे ॿ लाइनूं मिलंदियूं, हिकिड़ी ब्लू हिकिड़ी ॻाढ़ी, जेका तव्हांजी लिख जी लाइनुनि खे वधीक बहितर बनाईंदियूं। सो लॻाइजनि हिनखे तव्हां हिन तरह जीअं चाहियो कस्टमाइज़ डिज़ाइन ॾेई सघो था। सो ही तव्हां ॾिसी सघो कुझु हिन तरह मूं हुनखे कैलीग्राफी ॾिनी आहे जेको तव्हां तकड़ि में ॾेखारण जे लाइ। सो तव्हां हुनखे वधीक बहितरी सां डिज़ाइन करे सघो था। हिन जी जॾहिं असां साइज़ घटाईंदासीं कुझु त हीउ कुझु सही ॾिसण में ईंदो। सो हिन तरह ऐं हिन में वधीक आसानी सां तव्हां जेको चाहियो डिज़ाइन करे सघो था। उन खां अलावा हिन में तव्हांखे हिकु ॿियो ज़बरदस्त ऑप्शन मिले थो। तव्हां हिन में शेप वग़ैरह बि ऐड करे सघो था ऐं शेप खे कस्टमाइज़ करे सघो था। जीअं मिसाल तौरु शेप ते क्लिक करियां थो ऐं हिते मूं सर्कल जो शेप ठाहियो। सही आहे। हीअ सर्कल जो शेप ठही वियो, बेज़वी शिकिल में पियो अचे। बहरहाल हीअ आहे गोल। ऐं हाणे जेकॾहिं हिनखे आउं का मुख़्तलिफ़ पंहिंजी कस्टमाइज़ शिकिल ॾियणु चाहियां त एडिट ते क्लिक करे हिते तव्हां ॾिसी सघो था खोड़ सारा एंकर पॉइंट्स आहिनि जिन खे आउं जेको चाहियां जहिड़ी चाहियां हुनखे शिकिल ॾेई सघां थो। हुन मां को नक्शो वग़ैरह ठाहिणु चाहियां ठाहे सघां थो। बहरहाल मूं हुनखे पटाटे वारी शिकिल ॾेई छॾी। जेकॾहिं हिनखे तव्हां कलर फिल करणु चाहियो त करे सघो था। ऐं ग्रेडियंट, हिन में ग्रेडियंट बि कमाल जा ग्रेडियंट आहिनि। सो हुन में तव्हां को बि हुनखे ग्रेडियंट ॾियणु चाहियो त ॾेई सघो था। मिसाल तौरु हीउ ग्रेडियंट मूं ॾिनो हुनखे, खोड़ सारा ग्रेडियंट आहिनि जेके तव्हां ॾिसी सघो था। तमामु कूल ऐं ज़बरदस्त क़िस्म जा ग्रेडियंट आहिनि। ऐं हीअ ग्रेडियंट मूं हुन ते अप्लाई करे छॾियो, पर हिन जी स्टॉक आहे, स्टॉक खे बंदि करिणो पवंदो या ज़ीरो करिणो पवंदो। ठीकु आहे। सो तव्हां ॾिसी सघो था कस्टम शेप बि तव्हां हिन में डिज़ाइन करे सघो था। ऐं फाइनली हिनखे तव्हां सेव करे सघो था। पर हिन में हिकिड़ो मसइलो अचे थो। मसइलो कहिड़ो आहे त हिनखे जॾहिं तव्हां गैलरी में सेव कंदो त हिते नंढिड़ो वाटर मार्क ईंदो जंहिं ते इमेज लिखियलु हूंदो। जेकॾहिं तव्हां चाहियो था वाटर मार्क ख़तमु थिए त तव्हांखे हिन जो प्रीमियम वर्जन हथु करिणो पवंदो। आउं हथु करे कोन ॾींदुसि। ठीकु आहे। सो हिन वीडियो खे पूरो ॾिसण जे लाइ वॾी महिरबानी। जेकॾहिं तव्हांखे हिन तरह जूं वधीक वीडियोज़ ॾिसणियूं आहिनि त हिन चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते क्लिक कयो। को बि सुवालु आहे कमेंट में लिखो। हिन वीडियो खे अञा ताईं तव्हां लाइक कयो त लाइक करे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कयो। मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में। तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।